अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल मुरसलीन वाला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व औलादिही व आल बैतिही अजमईन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इज़ा जाअ नस्रुल्लाहि वल फ़तहु व रअयतन्नास यदखुलून फ़ी दीनिल्लाहि अफ़वाजा फसब्बिह बिहम्दि रब्बिका वस्तगफिरहु इन्नहु कान तव्वाबा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभी साथी दिल जे मोहब्बत सां आका सिंध दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिही व औलादिही व अहल बैतिही अजमईन। नमाज बाबा जा 2 बजे नमाज करनी 2 बजे नमाज थी जाओ अज जेकॾहिं 4 बजे कयूं था वाजिबुल एहतराम वे जाए भी सुख थी अॼु दाऊद गोट ऐं गिरदो नवा जा दोस्त हो मुसलमान भाइरो अवल तमाम पंहिंजे प्यारे पुराने साथी उस्ताद उल उलमा शेख उल हदीस
और साईं अब्दुल हफीज़ फुलपुर दामत बरकातुहुल आलिया जो तहे दिल सां शुक्रियो तो अदा कयां जो टाइम साईं जो हो। साईं मेहरबानी फरमाए करे शफ़क़त करे पंहिंजो टाइम इनायत कयो। अल्लाह साईं साईं जे इल्म में उम्र में सेहत में बरकतू नसीब फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन शल तव्हां सां जेको कुछ आलमन सगोरन को ॿुधऊं रब साईं अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हाणे ताज़ो एकड़ी मां नसीहत तव्हां के ॿुधाइण चाहियां तो। हिकिड़ो साथी आयो हाणे जलसे जी तारीख़ वठण, पोइ जेका उन मूंखे नसीहत कई मां उहा ॿुधायां तो। अवां नसीहत ॿुधंदव पोइ अवां बि सोचींदव त वाकई मौलवियुनि सां बि मसइला आहिनि। अजीब नसीहत हाणे हिकिड़ो मूंखे पोड़ो करे वियो, काथों जो केरु हो उहो न ॿुधाईंदो। मूंखे जैसे अगले साल भी असां वटि तूं आए हैं सो हाणे भी असां के तारीख़ दे पर शर्त थी। हालांकि न त असां मौलवी शर्त कंदा पर हे वरी जलसे वारो शर्त करण आयो। बुध जो शर्त मां जो चाचा अलाए कहिड़ो शर्त आ तुझो जेको आहे शर्त वो दिल खोले करे ॿुधाए। चैसे अगले भेरे तू वाइज में असां वटि चई वएं तो औरतुन को गाह न करायो पर्दो करायो इन ते गोठ वारा कावड़िया तुझो छा वने मायूं उन जो पर्दो थियूं कन न थियूं कन गाह पाण नथा कर उन में तुझो कोई भी जागो था पाण में ढाऊं को ॿुधे कोन थो। मां जो हलो ठीक आ गाह ते भी न चवां। ॿियो तू तकीर में चो त न्याणी पढ़ाए बाबा ख़र्च तो हो था कन छोकरियूं विहारी वेठा न भले ख़र्च उन जे घर ते तोते त ॿार मां खिलाफ थी चाचो नसीहत करे पियो। हिन भेरे हाणे न्याणे जे उथाण ते भी वाइज ऐं ॿियो तू वाइज में उते चई वे त भेनरुनि के भी हिस्सो ॾियो वठन न वठन उहे उन्हनि जूं न तोखे कहिड़ी तकलीफ़ आ। मां चयो यार ॻाल्हियूं त जाजा तुंहिंजूं लिखण जहिड़ियूं आहिनि। मां जो हिन भेरे चे भेनरुनि जे हिस्सनि ते भी न तकीर कजाए। मां जो ॿियो चयो तो असांजे ॻोठ ॾे हे भी चयो सॼो यादि उसको छोरनि पढ़ाए मोकिलियो। चे कुछ तू तितरन ते भी तकीर कई तितरन वारा कावड़िया कुछ कुकड़न ते भी तकीर कई कुकड़न वारा भी कावड़िया। मां जो भला पो लिखी दियो तो मां पनो पढ़ा अची बियो छा क्या मां जो पो पनो लिखी दियो चे तू पोड़न जा हक बुधाया उन ते वरी छोकरा कावड़िया त असा जा अशा मता थिया न पियर पणान कोन ता मुलन के छड़ो पीउ मां भला बियो कुछ अचे नी न थो छा। हलो दा मां जो पीउ मां जा भी हक न बुधाया छो त छोरा कावड़ था कर ऐं मां जो छोकरन जे पढ़ाण जी गाल भी न कया त पोड़ा कावड़ था कन त छोरा असा जा सुधरल कोलन मुलन जो बार वा त छोरा पढ़ायो। मां जो तू जेको चवंदे चाचा मां उहो वायदो कया चे छड़ो बस असा वटे मदीने जी तारीफ कजाए बाकी हेडे होडे न वने पोयो मानू गारियूं था जन आजे छड़ो कजाए मदीने जी तारीफ पोयो मानू मां जो पो छड़ो मदीने जी तारीफ जो मदीने वारे जी भी तारीफ कया मदीने वारे जा न्यापा त बुधाया चे इनमी त चक्कर थे तो न ए जेको मदीने वारे जा न्यापा चे चक्कर पोड़ो पाबंद करे वा ता छाता जो पोड़े वारो बयान थे या बियो थे गालायो मसा थोड़ो गालायो हाय हाय सोना हिकड़ी गाल बुधी छडी सोना हिकड़ी गाल बुधी छडी तहां जो मानियो खायूं पियूं तहां जो चाहियूं बोड़ खाधा पीता ड्रो कयूं वञूं हक सच न चऊं न पो इहो गिरह असां के मलामत कंदो या इहो गिरह मलामत कंदो असां के ज़मीर मलामत कंदो असां के इहो कुरान वारो इल्म मलामत कंदो त रसूलुल्लाह साईं हक सच बुधायो पो मौलवियो छड़ो तहां गिरह बचाइण जे लाइ छो परेशान चल अल्लाह साईं हक सच जे चवण जी तौफीक अता फरमाए।
अञा मां शुरू भी न कयो आहे तव्हांजो घड़ियाल ॾे दीदा 2 बजे निमाज़ न थींदी निमाज़ में लेट आहे सब तव्हांखे ॿुधायो हला 2 बजे निमाज़ में कुछ लेट आहे निमाज़ तॾहिं थींदी जॾहिं मां बयान पूरो कंदुमि ऐं ईअं बि न आहे त को टे परी ज़ोर गॾे पढ़ंदासीं न थोरो फ़र्क़ भी कंदासीं दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व आलि बैतिहि अजमईन। जमात सानी जो महीनो पूरो थियण वारो आहे। जमात सानी जे महीने में मुसलमानन के जेको हिकड़ो वडो सदमो रसियो हो जो यार अबू बकर जड़ो जवान ही दुनिया छॾे वियो। मुझी दिल थी चवे त अवां जे साम्हूं उन यार अबू बकर सिद्दीक साईं जो तज़किरो कया। सवाल तो पवे सोने अबू बकर सिद्दीक जे जिक्र सा सूरत अन-नस्र इज़ा जा नस्रुल्लाह जो वास्तो केड़ो आ। सही अब्दुल लफीज़ साहब वेठो आ, सही अब्दुल करीम साहब वेठो आ, तव्हां जा पंहिंजा भी आलम सगोरा इन को पुछा कंदो त जडे इज़ा जा नस्रुल्लाह सूरत नाज़िल थी आ ओ अबू बकर यार जे दिल के महटो आयो आ त चढ़ियो न उन जे वफात सां इन सूरत जो ताल्लुक तू चवंदो आ न अब यार फलाणो वफात करे वियो यार पुट हुस जवान ॾाढी से दिल पुट जो वयो त बा चढ़ियो न चवंदो आ यार भाव जवान से एक्सीडेंट थी पियो उन को पो जो खट वसाए त यार ओ या इज़ा जा नस्रुल्लाह सूरत जडे नाज़िल थी यार अबू बकर जे दिल के जो महटो आयो त चढ़ियो न। महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा रब सैयन जो को कलामुल्लाह नाज़िल फरमायो न कलामुल्लाह में टोटल सूरतूं 114 जानियो टोटल सूरतूं 114 आखिर में आखिर सूरत जेका महबूब सैयन ते नाज़िल थी तेजो नालो अन-नस्र तेजो नालो उन खां पोका सूरत नाज़िल हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथा जे टाइम ते या सूरत नाज़िल थी सहाबा खुशू करण लगा सहाबा खुशू करण लगा। अल्लाह सही इन सूरत में मदद जो भी वायदो फरमायो आ फतह जो भी वायदो फरमायो आ। रब सही पोयों हे भी जुमला चयान दिल जाए भी दुनिया यदखुलून फी दीनिल्लाहि अफवाजा। ओ महबूबा हाने टोलन जा टोला गोठ जा गोठ तो मुहम्मद करीम ते कलमो पढ़ण ईंदा। जडे हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हुकूमत 9.5 लख हमचोरस मील ते कायम थी वई उन खां बाद में रब फरमायो हाने टोलन जा टोला फौजन जो फौजूं तो मुहम्मद करीम दे ईंदियूं। पहिरियों रब या गाल न कई पहिरियों जॾहिं दुखन जो टाइम हो जॾहिं तकलीफ़ुन जो टाइम हो मारा पयूं मिलन असहाबन सगोरन सा की सपाथन के वारिय जे गरम वारिय ते लेटिया पिया किन के लोहन जा डंब ॾिना पिया वञन किन को घर खसिया पा वञन किन को ज़मीना खसियूं पयूं वञन उन टाइम ते हर को पासीरो हो पर जे टाइम ते महबूब संदी हुकूमत कायम थी त हर को वेझो थींदो पो वञे हर को शा समझ में आयो त दुख ऐं तकलीफ़ में हर को न बी सघंदो गॾु। शा समझ में आयो दुख ऐं तकलीफ़ में हर को वरी जॾहिं सुख ऐं सणाई थी त पोइ हर को
जॾहिं ख़बर पवंदी अॼु हिन जी खारक वई आहे 7,500 चीरा बि छॾाए आयो आहे त पोइ ज़ोरीअ शाह हुसैन ते विहाईंदसि वेह त यार कचहरी त कयूं कुझु अॻिते हल न था ॻाल्हायो पर जेकॾहिं तकलीफ़ हुजे बीमार को बच्चो ॿार थी पियो हुजे कंहिंजे न्यापो बि करे न चए छोरे खे चवंदो चवेसि त मां कोन्हियां मतां वेंदो अस्पताल खणाए अलाए पैसा न घुरंदो माना दुख में को थी सुख में हर कोई थी सजण कोई दुश्मन हर कोई सजण कोई दुश्मन हर कोई कल मां हिकिड़ो जुमलो पढ़ियो ॾाढो मुंहिंजे दिल खे वणी वियो अव्हां खे बि वो जुमलो ॿुधाइण थो चाहियां जुमलो कहिड़ो हो जेको तव्हां सां दुख में साथ ॾे उनखे बि कॾहिं न विसारजो जेको तव्हां सां दुख में साथ ॾे उनखे बि ऐं वरी जेको तव्हां खे दुख में छॾे वञे उनखे बि न विसारजो सुख में हुजेव दुख में गॾु न हुजेव उन उहो बि यादि हुजेव त हे त छड़ो खाऊ आहे खाराइण में हिन जो पासो ई टियों लिखियल हो जंहिं तव्हां खे दुखनि में विधो आहे उनखे बि न विसारे घणा माण्हू हिकु जेको तव्हां सां दुखनि में साथ ॾे तंहिंखे बि न विसारजो ॿियो जेको तव्हां खे दुखनि में छॾे वञे तंहिंखे बि न विसारजो टियों जेको तव्हां खे दुखनि में विझे तंहिंखे बि न विसारजो असांजी खोपरी हूंदी असांजी वरी खोपरी हूंदी जेको छड़ो सुख में गॾु हुजे चवंदासीं त अहिड़ो ॿियो को सॼणो कोन्हे अड़े थोरो महटो अचे त ॾिसजांइ इहो बीहई थो कि नथो बीहई हा वाह ॾिसजांइ त बीहई थो नथो बीहई हिकिड़ो ॿियो बि जुमलो मूंखे यादि ईंदो आहे जेको तव्हां सां गॾु दुखनि में लुड़क वहाए न उनखे न विसारजाए पर जेको तव्हां सां सुखनि में टहक ॾे टहकनि ॾियण वारो विसरी वेंदो पर गॾु लुड़कनि हारण वारो न विसरे अलाह से अकुल ॾिनो आहे त इहे लफ़्ज़ वॾनि हरू भरू न कया हरू भरू असां वटि यार वरी दुनिया तजुर्बो कयूं बीठी आहे जेको सचो माण्हू आहे दिल जो बि सचो आहे ज़बान जो बि सचो आहे माण्हू न खां पासीरा हूंदा पर जेको थधड़ो मिठड़ो ॻाल्हाइण वारो अंदरि सॼो भरियल ॿाहिरों चवंदे त बना खीसे में खणी घुमाया त चवंदासीं त अहिड़ो को माण्हू ई कोन्हे अड़े अंदरि अहिड़ी छुरी अथई थी अहिड़ो हणंदई जो सिविल वारा बि मोटाए ॾिजे त हिन जा टाका असां वटि बि न लॻंदा ॻाल्हायो न कचहरी खुली कबी मन चई त सही 2-3 कलाक ॻाल्हाए त सही तुम्हारो जाटो भी खिले तो अल्लाह सही शल तमासा मुसलमान के अकुल भी नसीब फरमाए तदीद भी नसीब फरमाए आमीन चो मानू त मानुन जड़ा मानू त मिट्टी जो आ पर किरदार वडी शे मुके वा महबूब सदी हदीस मुबारक याद थी अचे हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमांदा मुझे उम्मत जे मतो एकड़ो दौर इंदो अल अखिल्लाउ फिल लानी वल आदाउ फिसर महबूब सही फरमायो मुझे उम्मत जे मतो एकड़ो दौर इंदो पायरों त वडा वडा भाकुर हुंदा पर अंदर हिक बे जे खिलाफ हुंदो बाहरों जो ये भाकुर पाइंदो चवंदो त भाकुर शाम ताईं भी न निकरंदो पर वरी दिल में चवंदो त भाकुर पाए पर हे दाढ़िया काथे भी तू वारो दिनो त तो सा घटे अरे वो भाकुर कढे ही न पियो ओ भाकुर कढे ही न पियो वरी हेडो हालत ओ कल में पढ़ंदड़ मुसलमान हे जुमलो चवा मुसलमानो सदाइणो सोलो आ पर मुसलमान वारा कम करणो ॾाढा ॾुखिया थी सदाइण मुसलमान सोलो पर मुसलमान वारा कम चो ॾाढा ॾुखिया कोशिश भी कयम त चाचे जी ॻाल्हियुनि ते अमल कयां पर आई थोड़ी वैसर जी मूंखे बीमारी दिल में न कजो चाचे त हाणे ताज़ो मन कई
हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला जिए जो या सूरत बुधी त सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला कुंड में वेही मस्जिद नबवी जे कुंड में वेही रोए पो। सहाबा चवन सदा यार अबू बकर तू भी अजीब इंसान वा। रब सैया केड़ियूं इन सूरत में सूरत में दिल जायूं ॾिनियूं यार अबू बकर तू वेठो कुंड में रोए तो छा ॻाल्हि अबू बकर सोने सिद्दीक़ साईं जे मां उन इल्म जे मथां अकुल जे मथां फ़हम जे मथां कुर्बान वञा। सवा लख सहाबा भी आलम हा पर यार अबू बकर जो इल्म जंहिंजो नालो अब्दुल्ला जंहिंजो कुन्यो अबू बकर हो जंहिंजे अब्बे जो नालो मोहम्मद उस्मान जंहिंजो जेको मशहूर हो अबू कुहाफ़ा जंहिंजे अम्मा जो नालो बीबी सलमा मशहूर हुई उम्मुल खैर सा। अबू बकर सिद्दीक़ सैयद के 4 घर वारियूं घणियूं मालूम थियो शरीयत मना नथी करई हिक भी कर बी भी कर टी भी कर 4 शादियूं करे सके तो पर पोयों जेको अल्लाह शर्त लगायो फ़इन खिफ़्तुम अल्ला तादिलू फवाहिदा आलम सगोरा स्टेट मौजूदन रब फरमायो जेकन अदुल इंसाफ न करे सकदो त पो हिकड़ी काफी आ। जेकरे अदुल इंसाफ नथा करे सको ओ पर जेकरे ताकत भी अथव पैसो भी अथव रब सही तवा के गंज दिनो आ समझो था त अदुल इंसाफ करे सकंदा से पो तवा 4 भले कयो पो कुरान जी न पर मां वरी चवंदो का मानू कावड़ भी कंदान मां चवंदो आ जेकॾहिं अॼोके दौर में हिकड़ी सही पाली से न त भी चैन जो जवाब मिलंदो। ॻाल्हायो थोड़ो आवा हिकड़ी ॻाल्हाए न तो नथो पाले न जबो अॼोके दौर में हिकड़ी सही पाली से त भी जवाब एॾे हलां थोड़ो किथे। अल्लाह अकबर अल्लाह से इंशाअल्लाह सा मर्दन के भी कुछ हिदायत नसीब फरमाए आमीन त चओ। हाणे कुछ हुकूमत अॼु मां ताज़ी रिपोर्ट पढ़ी से अब्दुल हफीज़ साहब अॼु ताज़ी हिकड़ी रिपोर्ट पढ़ी त जेके 12000 मायन के मिलन पिया उनके मुबारक हुजे इमरान 1000 वधायो हाणे 13 मिलंदा। हाणे घणा मिलंदा अगे जेको चवंदासीं न बाबा 13 महीनो लगो पियो मन हाणे वो न चवंदासीं छो त 13000 मिलंदो 13000 और 13 ही जो कड़क कड़क नोट मिलिया तू छा थो समझे कम दुखियो आहे हल इनके छॾऊं था भला वॾे रोड ते चऊं ओ मुसलमानो मां हे जुमलो तो चवां अल्लाह जो वासो तव नाराज न थियो जेतरा पैसा सा बार उडारियूं था जेतरा पैसा सा बार उडारियूं था अध पैसा जेकॾहिं खिली करे घर में ॾियूं त इंशाअल्लाह घर जन्नत थी वेंदो। शाह हुसैन ते वेही करे जेके आर्डर ॾींदा आहियूं न अगला ईअं सोचींदा त हे साईं जावेद शाह साहब सां गॾु को ज़मींदार आवा जॾहिं शाह हुसैन ते वेही करे जंग ते चाड़े जो आर्डर ॾींदो पीसण ऐं खाधे पीते जो सम्झ में अचबो त इहा सॼी पीर ॻोठ ते ज़मीन हिन जी ख़बर ई कोन्हे ॿिए खां ज़ोरीअ खीसे मां 300 कढी पोइ पतो पोइ हुनखे जॾहिं ॾिनई हुनखे जॾहिं ॾिनई मां को नथो मनो कयाव त होटलन ते न खाओ भले खाओ पर पंहिंजे बच्चन जे खाधे ते भी नज़र कयो खाओ पियो खुदा ॾिनो अथव पर जेके घर में बच्चा वेठा आहिनि उन्हनि जो भी त हक़ मां वाइज़न में 2-3 जुमला चवंदो रहंदो आहियां अॼु 2-3 जुमला नियाणियुनि जे लिहाज़ सां भी चवंदुमि त 2-3 जुमला मर्दनि जे लिहाज़ सां भी चवंदुमि छो शरीयत जेकॾहिं औरतुनि जो हक़ ॾसियो आहे त शरीयत मर्दनि जो भी हक़ ऐं अवां आलमन सगोरन को ॿुधो आहे त घर वारीअ जा 18 हक़
घणा ॾाढा ॻाल्हायो त मां अॻिते हलां थो। मुड़ुस जा 36 हक़, मुड़ुस जा, पर हुजे भी त मुड़ुस माण्हू नी कि नहीं अरबर भी। अल्लाह सही शलासा महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत के महबूब सही जे दसल वाट ते हलण जी तौफीक अता फरमाए। ओ मुसलमान और रब जे कलाम अल्लाह ते नजर रखियो। अर्जालु कवामून अलन निसा, रब से जे कलाम अल्लाह फरमायो मर्द हाकिम मना फैसलो मर्दन जो हलंदो। कहीं हाकिम बनाए, कुरान तो चवे मर्द हाकिम मना फैसलो मर्द जो हलंदो। मशवरो तू घर वारी सा करे सके तो, पर पावरफुल फैसलो मर्द जो। पावरफुल फैसलो ओ जे कदे असा पाण हथियार फिटा कंदासीं त पोइ उन में ॿिए कंहिंजो कसूर त ॻाल्हाए थोड़ो यार। असा जे कदे पाण हथियार फिटी कंदासीं उन में ॿिए कंहिंजो कसूर त अबा जै जाए ते चोरी भी जाम थे, भित भी न ॾियूं, बंदूक भी न रखूं, का शइ न हुजे, को चोरी थी वञे, हर को छा चंदो अड़े तू त चोरन के पाण सॾु ॾिनो आ न, चोरन के। ऐं मां पंहिंजे अलाए केॾे त इहो वाइदो कयां थो पियो, हाणे थोरो चोरन भी पॉलिसी मटाई आहे, पुराणी पॉलिसी छॾे ॾिनी अथऊं। असांजे पासे ॾे हेॾो जी ॻाल्हि न कंदो, छो त राति जो हिन रोडनि रस्तनि तां कॾहिं ईंदो भी आहियां मां, इन करे थोरो भउ भी थींदो। असांजे पासे ॾे चोरन थोरी पॉलिसी मटाई आहे, कंहिंजे अॻ में बकरी पा कढनि, माल को जागी पो पवे, वठु सठु फादरनि जी ॾे वठु हुई। वरी जेकॾहिं पकड़े पुलिस खे ॿिजनि पिया त पुलिस पो तूं छा थो सम्झे सचो पुत्र आहे त पोइ ॾे ऐं ॾे अचो अचो। हाणे हुननि हीअ पॉलिसी मटाई त यार माण्हुनि जे घरनि खे छॾियो, हाणे सिधो हणोसि हुन जे घर खे घाट। हाणे कंहिंजे घर खे घाट, रात जो ताला भी मस्जिद के वॾा ॾेई था वञो, पर के एड़ियूं भेणा मास्टर चाबियूं अथनि, सभु ताला खुलिया पिया। सुबुह जो अचूं त न मस्जिद जो यूपीएस आहे, न मस्जिद जी बेंट्री आहे, हवा न मस्जिद जो यूपीएस, न मस्जिद जी। अरे खुदा जी मार पवे, 100-200 वठी करे मस बेंट्री वती आहे, सो भी जमात जी चिड़ चिड़ मुला अगर बेंट्री वती से वरी सड़ी वई। अरे असां भला पाण ट्रैक्टर में त कोन था हले त मस्जिद में थी। हाँ अञा मस वठी रखी थे त रात जो बेंट्री भी वयूं, रात जो यूपीएस भी, वरी जमात जी भी जुदा मुसीबत हुआ, उनजी जुदा कावड़ हुंदी। भरियो पंहिंजो पैसो त कदुर पिया बा बेंट्री मथो सुमंदासीं त कोननि वध में तालो मस्जिद खे ॾींदासीं न। पोइ तूं छा थो सम्झे, जेके मस्जिद जूं बेंट्रियूं यूपीएस नथा छॾनि, मां सम्झां थो इहे महीने में जरेब त वठंदा हूंदा कि न, नथा ॻाल्हायो। अवा जेके मस्जिद जूं यूपीएस ऐं बेंट्रियूं नथा छॾनि त छा था सम्झो इहे महीने में जरेब ॾेढ वठंदा हूंदा। मां हाणे पंहिंजी ॻाल्हि थो कयां। अब्दुल हफीज़ साहब जेको ॿाहिरियो मदरसो न, छो त तालिब अञा कोन पढ़नि, हाणे उस्ताद तालिबनि वारो रखी आयासीं। मां जो जीअं जो तुम त ॿाहिरियों दर भॻो पियो, हाणे अंदरि त कमु पियो हले, छड़ो पियूं तगारियूं, ॿियो त कुझु कोन पियो। हाणे तगारनि जे लाइ बि दर भञंदा त अञा मां सम्झां वधीक तरक़ी कंदा, ॿियो छा थी। हा वाह अल्लाह सही शलाउन असांजे मुसलमाननि खे गैरत नसीब फरमाए। हेॾे होॾे न ॾिसो, का ॻाल्हि कोन्हे, मां वेठो आहियां कंपनी ज़िम्मेवार आहे, को कावड़ जे त मां जेरो जाॻंदो आहियां। हा वाह हा, जेकॾहिं को कावड़ सावड़ करे थो न, मां वेठो आहियां, छो जंहिं जाइ ते वञो अवल वाइदो अॻ में चवंदी ॾिसे थो ताला भॻा पिया थी, बेंट्री खॼी वई, ॾिसे थो यूपीएस खणी वई। अरे मूंखे त ॿुधायो, मां त न खणायो। हाँ वो मुसलमानों तव्हां छा था सम्झो, जेको अल्लाह जे घर जो हया न करे उहो आबाद थी। अल्लाह जे ज़ात जो कसम, मां पंहिंजे यकीन जो तजुर्बो तो ॿुधायां, पंहिंजी जूई सागिया जूई सागिया अलाए को सागो आहे, मां पंहिंजे यकीन जो तजुर्बो तो ॿुधायां। अहिड़नि माण्हुनि जी हालत ॾिठी आहे त हेड़े सर्दी वारे मौसमनि में रात जो वाटरनि में सुता पिया, रात जो वाटरनि में सुता पिया। ॾाढे मथो मींहुं तो पवे पियो, चे छा कयूं, घर था अचूं त को न को पुलिस खे चए थो अॼु आयो अथव। पोइ इहा वाटरनि वारी बि ज़िंदगी आहे।
हवा या वाटन वारी भी जिंदगी आहे मानी गभे जे लाइ परेशान त केड़ी मतलब मानी गिरव खणो या भी का जिंदगी आहे पर जेकॾहिं हक हलाल पासा मेहनत करे मजदूरी करे ऐं 500 रुपया दिहाड़ी कमाए इज्जत सां खाए इन खां वधीक भी का शइ आहे एड़ो ही वायदो करे खरड़ामो जीअं जो निकतुम अॻियों जीअं जो वॾियूं काठियूं ॾेई अॻु ॾिनऊं चए छापो चए त कंहिंखो बि नथा मुड़नि हाणे ॾे ख़बर माल घणो ॾिनो अथऊं मां वठो लिफ़ाफ़ो जेको ॾिनो अथऊं बस जीअं जो वायदो करे निकितासीं चए छड़ो लिफ़ाफ़ो न ॿियो छा थी तोखे छा चइबा न त हिकिड़ो जलसो को 10 जलसा कोन करिया जेका तव्हांजी मर्ज़ी सो इन जे करे मां ॿुधाईंदो न आहियां त आयो में काॾों वीदो में काॾों हां अबा इहा तव्हांखे ख़बर हुजे ॿिए खे ख़बर अल्लाह सही चल हराम खां बचाए रब करीम चल हलाल वारी रोज़ी नसीब फरमा आमीन ओ मुसलमानो मां कलामुल्लाह जो वास्तो ॾिनियो थो वञा बच्चो हराम खां अल्लाह जे घरन जो हया कयो रब सही जे घरन जो हया कयो मेहनत मजदूरी कयो अल्लाह सही कियां पंहिंजे गैबी खजाना मां तव्हांजी मदद फरमाईंदो अल्लाह गैबी खजाना मां मदद फरमाईंदो अबा छा चंदो आ त सड़ियल साओ जल्दी थींदो सड़ियल साओ जल्दी थींदो आ जेकॾहिं तूं कंहिंखे ईज़ायो दुखायो पोइ उन जा ॻोढ़ा उन जा लुड़क तोखे सुकून करणो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला याद सोनो सिद्दीक़ मस्जिद नबी जे कुंड में रोए पो अबू बकर तू त यार अजीब इंसान सोनो अबू बकर सिद्दीक़ पो चवे यार तव्हां जेको कुछ समझो पर मां ॿियो कुछ समझी रहियो सदको वञा यार अबू बकर तुझे इल्म आलम सगुरा वेठा हन कुछ मसइला एड़ा थिया जंहिंमें सोने उमर भी चयो त मां इहा फतवा नथो ॾेई सघां सोने उस्मान भी चयो मिठड़े अली से भी चयो त मुखों फतवा ज़ोरा पुछा कयो त यार अबू बकर खां बीबी रिवायत साहबा जी लिखी पई तव खोड़ एड़ा मसइला थिया साहबा फरमाइन था मुंझी पवंदा से त पो हिकु हुंदो हो यार अबू बकर बी हुंदी अबू बकर जी न्याणी सिद्दीका ओडे अबो मसइला हल करे ॾींदो हो हेॾे न्याणी मसइला हल करे ॾींदी इहो मथों जो राज़ हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला जे लिहाज़ ब मसइला फ़क़त ॿुधाया तो तफ़सील ॾे नथो वञा सोणो अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला जे टाइम ते हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम दुनिया में बुरको मटाए विया हाणे साईं जे गुस्ल जो मसइलो आयो छाजो साईं जे गुस्ल जो मसइलो आयो सोनो उमर साईं तो चवे गुस्ल जो मसइलो कीअं हल थींदो सोनो उस्मान सोनो अली सही छो त तव्हां सां जॾहिं गुस्ल ॾींदा हो त कपड़ा लाहिणा पवंदा कपड़ा अब तो गुलाम मुस्तफा बुढ़ो साहब ॿुधाईंदो आहे जेकॾहिं हूअं भले सॼो ॾींहुं असांखे गारी ॾियो पर मोए खां पोइ त वरी बि असांजे हथ में चईं सॼो ॾींहुं असांखे गारी ॾियो जंहिंमहिल बि टाइम मिलेव पर मोए खां पोइ वरी बि असांजे हथ में इहा आलम तव्हां सां हर दुख सुख में गॾु आहिनि पंहिंजी ज़ुबान ते इन्हनि जे लाइ को ग़लति लफ़्ज़ इस्तेमालु न कंदा असां में किरोड़े ऐब जेके तव्हां ॻणे न सघंदो सवाइ रब जे ज़ात जे पर तव्हां हिकु शइ ॾिसंदा कयो इन्हनि जे सीननि में त हे आहे असांजे ऐबनि असांजे ऐबनि असांजे गुनाहनि असांजे नाफ़रमाननि ॾे न ॾिसंदा कयो तव्हांखे अल्लाह जे कलामुल्लाह ते नज़र रखणी आहे त इन्हनि जे सीननि में अल्लाह जो क़ुरान तव्हां इनखे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु खे ख़बर पई गुस्ल जो मसइलो सोने अबू बकर सिद्दीक़ अची करे उम्मत जे मथों एहसान कयो मसइलो ॿुधायो हज़रत अबू बकर सिद्दीक़ सही आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इशारो करे फरमाइनि था मां पंहिंजे हिन खलील खां ॿुधो लफ्ज़ इस्तेमाल कंदो हिन हबीब खां हिन खलील खां बस जेको हिकिड़ो दिल जो राज हो
या हिकड़ी दिल जी तार हुई जेका अबू बकर सिद्दीक जी आका सां गंढ। सोने अबू बकर सिद्दीक सही फरमायो मां पंहिंजे न हबीब खां मां पंहिंजे न खलील खां ॿुधो फरमाए महबूब सही फरमायो अल्लाह जा नबी सगोरा जंहिं टाइम ते दुनिया छॾे वेंदा उन्हनि जे जिस्म मुबारक तां कपिड़ो न लाथो वेंदो छो उन्हनि जे जिस्म ते अल्लाह पलीत कपिड़े खे अचणो न ॾींदो। ये जुमलो थोड़ो ॿुधजाए अल्लाह जे नबियन सगोरन जे पाक जिस्म मुबारक ते पलीत नजस कपड़े के अचणो न ॾींदो तॾहिं त बुजुर्ग लिखियो आहे जेको घड़ी खन जे लाइ पलीत कपड़ो अल्लाह पंहिंजनि यारनि ते बर्दाश्त नथो करे नऊज़ बिल्ला नऊज़ बिल्ला नऊज़ बिल्ला पोइ अम्मा आशा अहिड़ी हुजे हां त साढा 9 साल बिस्तर ते कीअं क़बूल करे हां एक रात न हफ्तो न साढा 9 साल। हज़रत अबू बकर सिद्दीक सही फरमायो मां पंहिंजे हबीब खां ॿुधो अल्लाह जा नबी सगोरा जे टाइम ते वफ़ात करे वेंदा उन्हनि जे पाक जिस्मन मुबारकनि तां कपिड़ो मुबारक न लाथो वेंदो सोने उमर चयो यार इन मसइले जी मूंखे बि ख़बर सोने उस्मान मुर्शिद अली सही चयो त इन मसइले जी मूंखे बि ख़बर आहे। ॿियो मसइलो आयो साईं जे ॿियो मसइलो साईं जे रोज़े पाक कब्र मुबारक जो आयो को पो चवे जन्नतुल बकिया में आका साईं के सुमाणो को पो चवे जन्नतुल मुअल्ला में आका साईं के सुमाणो सोने उमर जेड़ो जवान भी बसियो सोने उस्मान जेड़ो जवान भी बसियो सोने अली जेड़ो जवान भी बस कयूं वेठो उन टाइम ते यार अबू बकर सिद्दीक हे जुमला पो चवे सोने अबू बकर सिद्दीक सही फरमायो मां पंहिंजे हिन हबीब करीम खां ॿुधो मां पंहिंजे यार खां ॿुधो अल्लाह जा नबी सगोरा उन्हनि जो जंहिं जाइ ते रूह परवाज़ थींदो आहे साॻी जाइ ते उन्हनि खे आराम करायो वेंदो जंहिं जाइ ते अल्लाह जे नबियन सगोरनि जो रूह कब्ज़ थींदो आहे त उन्हनि जो कब्र मुबारक बि ऐं अहिड़ो यार अबू बकर ख्वाब भी लधो उहो भी सीरत जे किताबनि में लिखियो पियो इशारो कयो अल्लाह सही फरमायो ज़ालिक मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील ओ महबूब तुझे यार में तो मोहम्मद जो बयान कुरान पाक में भी आहे त तौरात इंजील में भी आहे माशरो हिकड़ो मिसाल तो बुधायो वना हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला होडे यार अबू बकर सिद्दीक अगे जडे हज़रत बिलाल सही के पंहिंजे मौला चयो जंहिंजो बानो हो उमैया के वञन था न ॿिया बि शाम जे मुल्क दे तिजारत सां तू भी वञ वापार जे हिसाब सां तू भी वञो हज़रत बिलाल सही तो चवे सीरत जे किताब में मां पढ़ में हज़रत बिलाल तो चवे शाम मुल्क दे तडे मां विंद में जडे उन काफिले में मुंजो यार अबू बकर हूंदो अब जमात वारी गाड़ियों तैयार थींदियूं न बाबा इज्तिमा वा ओ छा चवा अदा फलाणो हले तो वो हले तो त पो मां भी गड हां वरी अन्या घणी दिल हुंदी चंदो त पो सीट भी मुसा अरे पाण त हूं बोलींदा उन हला त सही पर को खर्च भी त भरे न अजाओ आए त तू सुन्यो आए खुदा दींदई हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला तो चवे मान शर्त ते उन काफिले में विंदम जडे उन काफिले में मुंजो यार अबू बकर भी हूंदो वरी हज़रत अबू बकर सिद्दीक के पंजो अबू कुहाफा तो चवे पियो अबू बकर सजा वञन था पिया शाम मुल्क दे वापार जे नियसा तू भी वन ऐं हे बिलाल शर्त चयो मां तडे विंदम जडे न काफिले में अबू बकर हुजे सोने अबू बकर भी शर्त कयो
चे मां इन शर्त ते इन काफिले में वञा बिलाल भी गॾु हुजे पर बिलाल जो उठ मुंहिंजे उठ सां गॾु हुजे बिलाल रस्ते में शेर भी चवंदो हले छो त हज़रत बिलाल साईं जे सीर जे किताबनि में लिखियो पियो आहे कॾहिं ज़िंदगी रही त यार फ़क़त बिलाल ते बयान कबो हज़रत बिलाल साईं रंग जो कारो रंग जो सांवड़ो हो पर अल्लाह आवाज़ में वाह जो दर्द ॾिनो हो बेटा नाल में सगोरा बिलाल साईं जो शेर शुरू करे त उठन के भी मस्ती अची हज़रत बिलाल साईं जो शेर शुरू करे तो उठन के भी मालूम थियो त शेरन जे करे उठ भी मस्ती कन था ओ शेरन जे करे असा जा पोड़ा न नचंदा ए जो विहावन में हिते त न थींदा हूंदा मिसाल ते सॼो मज़हबी माहौल आहे अल्हम्दुलिल्लाह इहा भी भली ॻाल्हि आहे बाक़ी जेके हाणे न विहावन में हाणे जेके विहावन में हलन था पिया राग ऐं जेके वॾा लौड न उन जेकॾहिं अहिड़ो लौड जो हले थो बाबा मां जहिड़ो मुला बि चवे थो झुमिर पायां नाराज़ न थींदो पाण में मुसलमानो तवज्जो कयो नमाज पढ़ण सोली आहे वाइज़न में अचण सोलो आहे पर अहिड़नि मौक़नि ते घर में शरारत इन्हनि ॿियनि नाच गाननि रागनि खां घर खे बचाइण इहो भी वॾो जिहाद इहो भी वॾो घणी ईमान जी इन टेम ते ख़बर थी पवे घणी ईमान जी इन टेम ते ख़बर थी पवे असां शरीफ़ माण्हू अतियूं जीअं घर में विया हूंदो त अतियूं 1000 वारी तस्बीह खणी मस्जिद में ठहको पियो पवंदो साहब हेॾे ते ठहको जो वठ ज़रूर लगी पिया 100 पो पड़े हाणे 1000 होॾे धमाका लगा पिया पंजी शैतानियुनि पाण ॼण असांजो वास्तो ई न थन सद कोड़े सद तुझे शराफत हाँ साईं असांजो वास्तो ई न आहे असां नमाज़ मस्जिद पाण बाक़ी होॾे वञने होतियो असां मुल्हनि खे चवंदई विहावन में जो वाइज़ थियनि था साईं जलसा साईं तव्हां कन्नु ई न ॾियो न रननि जे आवाज़ ते अड़े सदको वञा वरी बि हेॾे मुल्हनि खे दॿाए थो साईं तव्हां कन्नु ई न ॾियो हेॾे होॾे वञी जेको हिन खे काॾे कंदे तव्हांजा आलम सगोरा वेठा हिन को पुछा कयो त वध मद जेको इंसान मुसलमान जे दिल खे कटरो ऐं कारे करण वारी शइ राग आवाज़ चाहे अल्लाह साईं असां मुसलमान के विहावन वारे टेम ते इन मुसीबतुनि खां छल बचण जी तौफीक अता फरमाए आमीन चओ जेको हुजे त ॿुधाइजो हलो हीअं अलाए लहो अलाए हलो तवज्जो कर मां बाटे जुमला अर्ज करण पहुंचाया अल्लाह सही सलाह सा मुसलमान के हिदायत नसीब फरमाए आमीन हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला नो चवे तो बिलाल साईं शर्त ते हलबो जो रस्ते में शेर चवंदो हलंदो वो सफर तो बुधाया अना महबूब से के नबूवत भी न मिलियो हे अगलन यारन जो शुरात वारो सफर हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला नो सोने सिद्दीक अकबर सैया सा कठो शाम मुल्क दे जो पता त व्यापार वारो सामान भी खपी वियो व्यापार नबियन जी सुन्नत व्यापार नबियन जी पर सुन्नत में ये कूड़ ते कसम ना है जेके असा खणंदा दावा बस इशारो तो कहने हलबो न यो भी तफसीला जेको असा व्यापार में ठगी ऐं कूड़ कयूं था या सुन्नत ऐं तव्हां तजुर्बो करे ॾिसो जेकॾहिं तव्हां व्यापार ईमानदारी सच्ची नियत सां कंदो न थोड़ो ई कंदो पर बरकत मिलंदी थोड़ो ई कंदो पर बरकत कूड़ में न कलमो भरी था वञो सवते बिन सवनते कलमो भरी था अल्लाह सही सलाह सा मुसलमान के हराम व्यापार खां बचाए आमीन चओ
जै टेम ते वापार मां फारिग थियो सोनो अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत बिलाल के चवे तो बिलाल जी अबू बकर जेकड़ो ख्वाब लदो आ तोखे गॾु वठियो तो हला के भी न बुधाए जाए शाम मुल्क में एकड़ो वडो आलिम आ उन टेम ते उन के राहिब सॼो विंदो हो उन के राहिब सॼदा पाण चवंदा बुजुर्ग अवा हाले शरीफ वारो बुजुर्ग आयो आ बेर शरीफ वारो बुजुर्ग आयो आ पाण बुजुर्ग चंदा पुराने दौर में उनके राहिब चंदा उनके छा चंदा राहिब हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु सुने बिलाल सही के चवण लगो यार राज थी के न बुधाए जाए हाने जेकॾहिं कंहिंखे चयई न त मां हीअ ॻाल्हि तोखे दिल वारी ॿुधायां थो कंहिंखे न ॿुधाइजांइ माना हुनखे ईअं चयो त ॻोठ जो को माण्हू बचे न जंहिंखे न ॿुधाइजांइ हाणे जेके तू चयो त इहा तोखे ई ख़बर हुजे ॿिए खे अड़े चरिया जॾहिं तुंहिंजी दिलि तू बर्दाश्त न करे सघी तुंहिंजे सीने में ॻाल्हि न बीठी त ॿियो चरियो आहे जेको न ॿुधाईंदो उहो वरी अॻिले खे छा चवंदो मूंखे झलियो थिए तूं बि कंहिंखे न ॿुधाइजांइ हो वरी हुनखे चवंदो मूंखे झलियो थिए अड़े पोइ रहूं कहिड़ा बचूं कहिड़ा मन कतम सिरहु बलग मुराद हो आलम सगुरा पढ़ाईंदा न जे पंहिंजो राज लिकायो न उहो मक़सद हासिल करे सके राज न लिकायई त पोइ सोनो अबू बकर सिद्दीक सही पंजे यार बिलाल के चवे पो ओ बिलाल के न बुधाइजा हज़रत बिलाल सही सोनो अबू बकर सिद्दीक उन राहिब वटि आयो सीरत जे किताबन में लिखियो पियो हज़रत अबू बकर सिद्दीक उन राहिब के चवे तो मां हिकड़ो ख्वाब लदो आ ताबीर त बुधाए मां हिकड़ो ख्वाब लदो आ ताबीर त बुधाए केड़ो ख्वाब चमा एकड़ो ख्वाब लदो आ आसमान मो एकड़ो चंद्र मके पाक में लथो आ वो चंद्र वरी मके पाक मो आसमान ते भी वयो आ चे वो चंद्र वरी मके पाक दो मदीने पाक दे कुछ सितारन सा गड वयो आ वरी वो चंद्र मदीने पाक मो कुछ सितारन सा गड मके पाक दे आयो वरी मके पाक खां बाद में वो चंद्र सितारन सा गड मदीने पाक आयो जे कुछ वक्त मदीने पाक में रहो चे तो ख्वाब में ॾिसां तो मुझी न्याणी आशा उन जो नालो आ उन हुजरे में वो चंद्र बिन सितारन समेत हेठ हलियो वियो चेनो जो ताबीर त ॿुधाए जॾहिं ख्वाब ॿुधाए से उन राहिब ॾिसी करे चुस अंत अबू बकर तूं त अबू बकर तूं त तोखे कीअं ख़बर पई जे तुझी ज़बान में खबर पई जेका मां तौरात में पढ़ी आ इंजील में पढ़ी आ तू अबू बकर जैसे भला ताबीर बुधा चाल जो ताबीर हुयो जेको आसमान खो तो चंड ॾिठो इहो मिठड़ो मुहम्मद करीम वा वो मिठड़ो मुहम्मद करीम मक्के पाक में नबूवत जो ऐलान कंदो वरी मक्के पाक मो तो ॾिठो आसमान ते वयो आ इहो मिठड़े मुहम्मद सईं जे मेराज ॾे इशारो वरी जो तो ॾिठो मक्के पाक खां मदीने पाक वयो आ न इहो उन जे हिजरत ॾे इशारो इहो उन जे वरी जो मदीने पाक दो मक्के पाक ॾे आयो इहो फतह मक्के ॾे इशारो आ शाट कर दो कंदो हला जे वरी जो ॾिठई पंहिंजे सितारन सां कुछ साहबा गॾु पो जेको ख्वाब में आखिरी ॾिठई बिन सितारन सां गॾु चंद्र हेठ हलियो वियो हिकु सितारो तूं आ ॿियो सितारो उमर आ इहो चंद्र मिठड़ो मुहम्मद बिन यारन सां तुझे न्याणी आशा जे हुजरे में क़यामत ताईं आराम हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम तवज्जो कर 2:30 बजे ते बाकी 10 मिनट मावा जे सामू कुछ अर्ज रखण चाहया तो कल में पढ़ंदल मुसलमान सोने अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे इल्म जी गाल पोक्या अगमी हुन एड़ो ख्वाब डिठो अगमी हुन एड़ो ख्वाब
यार अबू बकर सोने जे इल्म सोने अबू बकर सिद्दीक जे फिरासत तजर्बे जो बियो भी मिसाल तो ॾिनी वञा। हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु यमन जे मुल्क ॾे वापार जे नियत सां आयो। उते यमन में हिकिड़ो वॾो आलिम हो जेके शेख इज़्द जे नाले सां दुनिया यादि पई करे। इज़्द शेख चइबो आहे हिकु त इहा ज़ात आहे, पर असुल में शेख चइबो आहे मल्लहु महारतुन कामिलतुन फी फन मिनल फुनून। जॾहिं अरबी सबक पढ़ाईंदा आहिनि हुन में लिखियलु हूंदो आहे त शेखुल हदीस माना जेके हदीस जे इल्म में वॾो तजुर्बो हुजे। शेखुल नहव शेखुल सरफ ईअं शेख चइबो आहे जेको वॾे पाए जे लिहाज़ सां अल्लाह हुनखे रुतबो ॾिनो हुजे, उहो मशहूरो शेख इज़्द जे नाले सां शेख। ऐं कॾहिं कॾहिं उन मोल साहब जो तव्हांखे नालो नथो ॿुधाए, कॾहिं कॾहिं चवंदो आहे त हर हिकु ॼट खे लक़ब सम्झ में, कॾहिं कॾहिं उहो ॼट लक़ब जे करे बि मार ॾेई विझंदो आहे। असांजो हिकिड़ो दोस्त आहे रात जे टाइम ते हुनखे यारनि अॻु ॾिनो त ड्राइवर सोचियो त मां हुननि खे चवां त यार साईं हे शेखुल हदीस आहे, कुझु ख़्यालु को। हुन सोचियो त मां चवां वॾो आलिम आहे, हाणे अॻिलनि खे कहिड़ी ख़बर शेखुल हदीस चए वाह मुंहिंजा रब शेख त ॻोल्हियूं था असां। हे शहरनि वारा शेख निकिरंदा कोन्हनि, हे त किरोड़नि वारा आहिनि असां शेख त। बाबा हर हिक खे बि लक़बनि जी ख़बर आहे, काथे काथे लक़ब ॻिचीअ में फासाईंदो आहे। बाबा बसि आलिम सगोरो आहे जान छुटी, बाक़ी शेख त बाबा लह को हेॾे जेको लोह जा दुकान थी, जेके कपिड़े जा दुकान थी, कढ पैसा ॿाहिरि। शेख इज़्द यमनी जे नाले सां मशहूर सोनो अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे टाइम ते वापार मां फारिग थियो, उन शेख इज़्द यमनी रहमतुल्लाह अलैहि अबू बकर सिद्दीक वियो चवे सो अस्सलामु अलैकुम। जाजे से तवज्जो कर, जाजे से हे त अञा नबूअत बि साईं खे न मिली, पोइ बि सलाम। कुरान जो सलाम छा आहे? सलामुन अलैकुम, अस्सलामु अलैकुम। असां वटि जेतिरा माण्हू तेतिरा सलाम, असां वटि जेतिरा माण्हू तेतिरा सलाम। छा कयूं तन हम दाग दाग शुद्ध पंबा कुजा कुजा नाम। शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो सजो जिस्म जख्मी आ पो पहा रखा त छाते छाते रखा, एडा मामला मसला पो मौलवी बयान कन त छाते छाते। मुसलमानो मुस्लिम तवज्जो कजे, मुसलमान जो सलाम तो अस्सलाम अलैकुम। ए जुमलो याद रखजे, मुसलमान जो सलाम थव हाणे ता जेतरा ठायो ता जी मर्जी, पर मुसलमान जो सलाम सही अस्सलाम अलैकुम। रब भी चंदो सलामुन कौलन मिन रब रहीम, रब भी चंदो सलामुन अलैकुम जन्नतन के भी अस्सलाम। ऐ अस्सलाम अलैकुम दुआ थव जंजो खुलासो बुधाया, अस्सलाम अलैकुम ना रब ता के सदाई सलामत रखे, रब साईं तवा के सदाई खुश रखे। असा जा पोड़ा थींदा पो भी सलाम याद न कंदा, मालैकुम सलाम याद है। अगले के जेकने मालैकुम सलाम जी खबर हो जे न वाह में दसी वेठो हो निकरे ही न जैसे साफ न निकरे। से अब्दुल हफीज साहब अस्सलाम वालेकुम ना चल सदाई खुश हो जाए, चल सदाई सलामत हो जाए। वालेकुम सलाम अदा तू भी खुश हो जाए, मालेकुम सलाम ना तू खुश न हो छा चंदे मां दुआ तो करे तू री पिटे दौड़े यो शाख में दसी पर जाके के खे अचो के जी आडो रो असा जा मुसलमान जा मालेकुम सलाम मो भी न निकता। बोला मोहम्मद ईसा समो एकड़ो नुक्तो तो बुधाए वना, बोला मोहम्मद ईसा समो साहब बुधाए पो एक जाते जनाजे नमाज पढ़ाई तवज्जो कोई सब मा इशारा समझाता मुरे ख्याल को बना मा भजन वारो। बोला मोहम्मद ईसा समय साहब जो मा जनाजे नमाज पढ़ाई उते एकड़ो हमारा उची पियो दुआ न घुरेवा चाचे सही दुआ न घुरेवा समो तो समोन चवाणे गाल तो सही तो करे भला बुधाए तो दुआ केड़ी घुरा मुखे तो नथी जे जट जा पुत्र मुखे छो तो चवे। अरे दुआ लफ्ज याद कई पढ़ा केड़ी उहा भी तो बुधाए ना, जडा ना उहा खबर ही नथी तो चवे छो तो दुआ छो न घुरेवा सदा के बी काई खबर बोला भला के भी न मंजीदा थी, बोला भला के भी न भला शाखे मंजीदान खुदा हिदायत नसीब फरमा आमीन। हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जो अस्सलाम वालेकुम जो लफ्ज चई
उन इज़्ज़ यमनी रहमतुल्लाह अलैह जे कनन ते जो लहजो पतो तैयार के साह पइजी वियो पोड़ो यो आखिरी बयान पोड़ो हो वेचारो सफ़ा पिंपड़ियों भी हेठ लई आए से किन किन पोड़न जी ये खल भी लड़कंदी आ ना चे अस्सलाम वालेकुम उन जो बुधो वाल अस्सलाम वालेकुम त डिठई त लहजो त मक्के पाक जे सिंधी त सिंधी पर अलाए के जे बोलियां लहजे जो फर्क आवा अलाए के जे घोट के दे विंदे उबावड़े दे विंदे उनन जी सिंधी सागी पर अल्लाह जो मट एडे मथे वन बख्शापुर कश्मीर वाले पास रे एडे विंदे सिंधी सागी पर अल्लाह जो पांजे खैरपुर जो अल्लाह जो हेठ लाड़ दे विंदे सिंधी सागी अल्लाह जो अब खबर पइजी विंदियान हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो चो अस्सलाम वालेकुम न वालेकुम सलाम चयो पर जणो यार के साह पइजी वियो जणो त हुन जे मुल्क जो माण्हू अची जणो त पिरन जे पार जो माण्हू अची पिरन जे हज़रत अबू बकर सिद्दीक़ सही चवे तो मुखो पुछा कई मिन ऐन जे दका तो आयो आ जे मिन मक्के पाक दो आयो मसमुक नालो चाती चो तो इसमी अब्दुल्ला मुजो नालो अब्दुल्ला आया नालो अब्दुल्ला मक्के पाक नो आयो मुखे जे नाराज न थीने जो मां से मां त तांजी ज़ियारत करण आयो हां जे मां एकड़ो अर्ज चवाए जेकरे मने त सही हुकुम कर तू बुजुर्गा जेको चवंदे अबू बकर सोने सिद्दीक़ के चई पंजे दुन जे मथा थोड़ी कमीज त परे कर अबू बकर सिद्दीक़ हैरान त मां आए में ज़ियारत ला मुके चवे तो दुन ज़ाहिर कर हज़रत अबू बकर सिद्दीक़ सही चयो त मां कमीज जो मथे कई त हुन थोरो पिंपड़न के अशद आंगुन सा मथे करे अख वेजी करे दुन जे हेठों जो को तिर हो न कारो उन कारे तिर ते अशद आंगुर रखे कारे तिर ते जियां जो अशद आंगुर रखई मुके हे लफ्ज़ चो लगो बुशरा लक मुबारक हो जई चे तो अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह मां हैरान थियो में मुबारक बुजुर्ग मुखे तो दे सुभान अल्लाह तो चवे अल्हम्दुलिल्लाह तो चवे हाने मुखे चवण लगो अंत अबू बकर तू त अबू बकर तू त चेसे नालो अब्दुल्ला या कोठींदा अबू बकर नालो अब्दुल्ला पर कोठींदा चेसे भला मुखे बुधायो मुबारक शाजू दिनव चे मुबारक इन करे दिनी मैं जेको आखिरी मिठड़ो मोहम्मद पैदा थींदो न उन जो पहिरियों यार तू दे अबू बकर मां तौरात में पढ़ियो आ इंजील में पढ़ियो आ आखिरी नबी महबूब मुस्तफा सही जेको मक्के पाक में पैदा थींदो पहिरियों यार उन जो तू दे नारे तकबीर मुस्तफा का हम सफर नारे तकबीर मुखे जवन लगो अबू बकर चुमजी चे एजाज भी वडो मिलंदई पर दुख भी मिलंदई हां एजाज भी मुखे चवन लगो अबू बकर मां ही भी पड़ियो वो टाइम भी तो ते इंदो दुश्मन पोयो हुंदा पर तू महबूब मुस्तफा सही के पंजे कुलन ते खणी करे जबल ते चढ़ंदो वींदे अबू बकर मां ही भी तुझे लाए पड़ियो वो केडो न मंजर हुंदो जडे तुझे झोल में मिठड़ो मोहम्मद आरामी हुंदो अबू बकर तुझे मतो दुख अचनी ने तकलीफा अचनी सब सह जाए पर यार जो पासो न छड़ी सब सह जाए पर यार जो
ये चई करे चवे सो अबू बकर हिकड़ी मेहरबानी कजाए सही हुक्म कर चे मां तुझे सामो कलमो पढ़ा तो मां अलाए आका के दिसी सगा अलाए न दिसी सगा सिकत डाडी हुई उकीरत डाडी हुई आखिरी महबूब के दिसा पर उन के त न दिसी सके उन के त दिसा तो जे झोलन में सुमंदो न चे तुझे सामो मां कलमो पढ़ा तो तुझे सामो जो कलमो पढ़दो में पो तू शाहिदी दी जाए महबूब के चे जाए यमन जो एकड़ो गायबाना आशिक हुई यमन जो एकड़ो चरियो आशिक हुई पिरी तो मोहम्मद ते वो कलमो पढ़ी वई अबू बकर साईं के मुझो सलाम भी चे जाए साईं के मुझे कलमे जी गाल भी कजाए क़यामत में भी चे जाए आका के साईं वो हे थव अबू बकर तुझी शाहिदी एड़ी हुंदी जो रब भी न मोटाईंदो ओ सुन अबू बकर सिद्दीक इन सूरत के बुधन का बाद में रोए पो वरी जकने जिंदगी साथ दिनो इंशाल्लाह मौली फयाज साहब भी तौहीदाबाद में रखियो आ प्रोग्राम अगर उन भी डिजी चयो से असा वट भी अचजो जरूर मा इंशाल्लाह इंदा से बोली फयाज साहब में चो मा यार इश्तार सा मा तुजो पढ़ियो आ पर हाने पाड़े जे लिया सा एक तो नकुल भी मुजो तो करे मुझे नाले ते खाए तो अध माल मुजो भी अथई याद है और मुझे नाले ते जगह खाए तो अध माल मुझो भी बच्चा ने खिले पो जैसे अज जो मजान तू चवे तो इंशाल्लाह मां जरूर इंदम वरी जगह जिंदगी रही तो इंशाल्लाह उतरे वधिक हे फकत सूरत जे लिहाज अर्ज रखम सोने अबू बकर सिद्दीक जी आका सही सा मुशाबित किए थी पोयो घड़ियों रब से मुखे भी अबू बकर सिद्दीक जो सच्चो आशिक बनाए अवा के अबू बकर सिद्दीक जो सच्चो आशिक बनाए अल्लाह से मुखे भी इन गालन जे मत अमल जी तौफीक अता फरमाए अवा के भी अमल जी तौफीक अता फरमाए वाखिर दावाना